या भाई हर साल जियां उते हिकिड़ो इज्तिमा थींदो आहे दरगाह या वर्ड शरीफ़ में। सो हितां काफ़िलनि जी सूरत में हितां जेके ज़ाइरीन आहिनि उहे वेंदा आहिनि। तक़रीबन हितां साईं मुर्शिद नूर अहमद जान जी बि हिकिड़ी गाॾी वेंदी आहे। कल्ह इज्तिमाही दुआ हुई। इज्तिमाही दुआ खां पोइ जीअं उहे निकिता वंगू वारी चाढ़ी खां हितां तक़रीबन ख़ुशदार खां जीअं उन्हनि क्रॉस कयो आहे। मुर्शिद जी दरगाह काका हीर में सदाई 12 महीने ताईं उते ॿारहो थींदो आहे साईं मुर्शिद जो। त वेंदा आहिनि होॾांहुं दरगाह शरीफ़ ते। उते दरगाह शरीफ़ ते ॿारहो थियो। 12 खां पोइ राति जो 3 बजे उतां निकिता आहिनि। पोइ 4 बजे हादसो थियो आहे वापसी में। जो मेलो लगंदो आहे हर साल 1 तारीख़ जून जी। हिन चकर जो कोरोना बीमारी जे करे माना तारीख़ थोड़ी मटाए 9 तारीख़ विया साईं जो ख्वाजा गुल मोहम्मद जान जे उते 12 ते। जेको हादसो थियो आहे जंहिंमें तक़रीबन 22 ॼणा फौत थी चुका आहिनि। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां जेके असांजे ॿाहिरि ज़ख़्मी आहिनि तक़रीबन 50 खां मथे उन्हनि खे सही तिबी सहूलत ॾिनी वञे। असांजो इलाइक़ो बस स्टॉप हासिम सोसाइटी लॻ मक्की मस्जिद जे भरिसां बिरोहिन जमाली साहिब रफ़ीक अहमद जमाली साहिब जी कॉलोनी आहे। उते असांजा छोकिरा उन जे इलाइक़े जा रहाकू ऐं असांजा छोकिरा जेके शहीद थिया आहिनि बस में। जीअं त असांजो ही सुमरा कॉलोनी बिरोही कॉलोनी जा तव्हांजा सब मुरीद हुआ जो साईं गुलमन जान उते दरगाह है खुशदार में हर साल वेंदा आहिनि अक़ीदतमंद मुरीद। रात 2 वगे उते हिकिड़ो हादसो थियो आहे रोड हादसो जंहिं सबबि बस कल्टी थी आहे जंहिंमें असांजे पाड़े जा नौजवान फौत थियण जा इतला मिलनि पिया।